सवाल कयो आहे हसन गबोल। वो तो चए त असांजे वॾनि पुराणे दौर में जबल में साइड में हिकु ईदगाह ठारायो, पर हाणे उते पाणी जी सहूलियत बि न आहे, न की का ख़ासि रोड वग़ैरह आहे। छा हाणे उन ईदगाह खे छॾे जामिया मस्जिद में ईद नमाज़ पढ़ी सघिजे थी या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॿई ईदूं ईदगाह जे अंदरि पढ़णु इहो सुन्नत तरीक़ो आहे, ऐं बग़ैर उज़र जे ईदगाह खे छॾे मस्जिद में ईदुनि खे पढ़णु इहो मकरूह आहे, छाजे करे जो इहो सुन्नत जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद हुजण जे बावजूदि पाण ईदगाह में ईदुनि खे अदा कंदा हुया, इन जे करे इहो सुन्नत आहे। अलबत्ता हिकिड़े दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारिश जे करे यानी उज़र जे करे मस्जिद में ईद नमाज़ अदा फरमाई हुई, जंहिंमां साबित थिए थो त उज़र जे करे पढ़ी जीअं सघिजे थी। मिशकात शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारका वा हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त अन्नहु असाबहुम मतरुन फी यौम ईदिन फसल्ला बिहिमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातल ईद फिल मस्जिद। जे ॾींहुं बारिश वसी पई, जंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे ईद नमाज़ मस्जिद में पढ़ाई हुई। इन हदीस जी शरह कंदे मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो, कान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली सलातल ईद फिस सहराए इल्ला इज़ा असाबहुम मतरुन फयुसल्ली फिल मस्जिद। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज सहरा जे अंदरि यानी ईदगाह में पढ़ाईंदा हुया। जॾहिं बारिश थी हुई उन उज़र जे करे पाण मस्जिद में ईद नमाज अदा फरमाई हुयनि। ऐं अॻियां पाण फरमाए थो त फल अफ़दलु अदाउहा फिस सहरा फी साइरिल बुलदान। पाण फरमाए थो त ईद नमाज़ अफ़ज़ल इहो आहे त सहरा जे अंदरि यानी ईदगाह जे अंदरि पढ़ाई वञे। अहिड़ी तरीक़े सां जेको सवाल पुछियो वियो इहो बि उज़र में शुमार आहे, छो जो उते पाणी जी बि सहूलियत न आहे ऐं अचण वञण जी बि सहूलियत न आहे, त मस्जिद में पढ़ी सघनि था। वल्लाहु आलम।